अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराज शाह। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे सुप्रीम लीडर मुज्तबा खामनाई चयो आहे त शहीद सुप्रीम लीडर जा क़ातिल अंजाम खां बची न सघंदा। वालिद ऐं ॿियनि शहीदनि जे खून जो बदिलो ज़रूर वठंदासीं। असां हुजूं या न हुजूं पर बदिलो ज़रूर वरितो वेंदो। ईरानी अवाम जे जवाबदार खे सुकून वारो मौत नसीब न थींदो। पंहिंजे पैगाम में मुज्तबा खामनाई चयो आहे त आयतुल्ला खामनाई जे ताज़ियती जुलूस में करोड़े माण्हुनि शिरकत कई। तेहरान, नजफ, करबला ऐं मशहद में वॾा इज्तिमा थिया। तमामु जल्द दुनिया जा आज़ादी पसंद माण्हू असांजे मिशन में किरदारु अदा कंदा। अमरीकी सदर पंहिंजे क़तल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान मूंखे क़तल करण या क़तल जी कोशिश कई त संगीन नतीजा निकिरंदा। ईरान धमकीअ ते अमल करण जी कोशिश कई त उन मथां वधीक हज़ारे मीज़ाइल वसाया वेंदा। ज़रूरत पवण ते फ़ौज खे ईरान खे मुकमल तौर तबाह करण जा हुकुम ॾेई छॾिया आहिनि। सोशल मीडिया ते पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान ॻाल्हि ॿोल जारी रखण जो चयो, जंहिं ते मूं इतफ़ाक़ करे वरितो आहे, पर ईरान खे वाज़िह लफ़्ज़नि में ॿुधाए छॾियो आहे त जंगबंदी हाणे ख़तम थी चुकी आहे। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़र कालिबाफ चयो आहे त तेहरान कॾहिं बि अमेरिका जे साम्हूं न झुकंदो। अमेरिका मफ़ाहमती याददाश्त खां पोइ ते हटियो त ईरान पंहिंजे दिफ़ा लाइ तयारु आहे। ईरानी स्पीकर अमरीकी सदर जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त पंहिंजे वतन जे दिफ़ा जूं तयारियूं कॾहिं बि न रोकींदासीं। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं वधीक 9 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज, एफसी ऐं पुलिस तरफ़ां दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन शोबान जारी आहे। ताज़नि कार्रवाइयुनि में वधीक 9 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन शोबान दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि जो मजमूई अंग 52 थी वियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त 5 जुलाई खां हिन वक़्त ताईं ऑपरेशन शोबान में ॿियनि ऑपरेशन्स में मजमूई तौर 88 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। खिती अंदर जे कतान में घटिताई बावजूद हुकूमत अवाम मथां ॿीहर पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल ₹13.18 ऐं डीज़ल ₹13.80 फ़ी लीटर महांगो। पेट्रोल जो फ़ी लीटर ₹310.71 ऐं डीज़ल जो फ़ी लीटर ₹323.30 थी वियो। घासलेट ₹11.19 फ़ी लीटर महांगो। नई क़ीमत ₹242.33 फ़ी लीटर मुक़रर। पेट्रोल ते लेवीअ में ₹9.64 इज़ाफ़ो। फ़ी लीटर लेवी ₹80 थी वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खंया पिया वञनि। सिंध हुकूमत अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ मुकमल तौर तयारु आहे। वफ़ाक़ ऐं सिंध में मुकमल हम आहंगी सुठो सवण आहे। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास में चौमासे जे बरसातुनि लाइ इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। सिंध हुकूमत समूरनि लाॻापियल इदारनि सां राब्ते में आहे। शेखमाबाद वेझो नारी कारह इल्ज़ाम हेठि चाचे हथां गोलियूं हणी क़तल। ॻोठ वली मोहम्मद बहण में जवाबदार सदाम बहण पंहिंजे भाइटी रिहाना खे क़तल करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची मक़तूला नारी जो लाश तहवील में वरितो। वाक़िए बाद जवाबदार फरार। पिरियालो भरिसां कलोड़ा धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत जहिड़ो हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ ॿहिणो कलोड़ो जे धुरियुनि में हलंदड़ तकरार भड़की उथियो। हिक ॿिए मथां फायरिंग। गोलियूं लॻण करे रहीम बख़्श कलोड़ो मौक़े ते ई मारिजी वियो। राशिद कलोड़ो सख़्त ज़ख़्मी। ज़रियनि मूजिबि धुरियुनि विच में 5 वेसा ज़मीन जी मालिकियत तकरार हलंदड़ आहे। खानपुर महर वेझो नौजवान पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। ॻोठ महलो महर में रफ़ीक महर मुबैना तौर पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान घरू मसइलनि सबबि पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी कई आहे। टंडो गुलाम अलीअ वेझो सूसकी कल्टी 2 औरतूं फौत, 13 मुसाफ़िर ज़ख़्मी। ॻोठ अली मोहम्मद मुगरियो भरिसां तेज़ रफ़्तार सूसकी टायरा टुटण करे हादसे जो शिकार। औरतूं बशीरा ज़ाल ख़ैर मोहम्मद ऐं सुल्ताना ज़ालम सचल लाशारी मौक़े ते ई फौत। ज़ख़्मी मुसाफ़िर टंडो गुलाम अली अस्पताल मुंतक़िल। कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ख़राब। कंदकोट वेझो बीएस फीडर खे लॻल घारे तबाही मचाए छॾी। खाही भरिसां बीएस फीडर खे 200 फुट जो घारो। ॻोठ अल ॾिनो भंगवार, लखाओ भंगवार, मिस्री खान सरहाणी ऐं दादलो भंगवार समेत केतिरनि ई ॻोठनि में पाणी दाख़िल। इलाइक़े में ॿोड़ जहिड़ी सूरत हाल। मुतासिर ख़ानदान लॾ पडाण करण ते मजबूर। हज़ारे एकड़नि ते पोखियल फ़सुल ऐं ज़मीनूं बि पाणीअ हेठि। रोड रस्ता पाणीअ में ॿुॾी वञण करे मुतासिर बेहतर मुश्किलातुनि जो शिकार। इंतज़ामिया ग़ाइब।